साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं शहर में हिकिड़ो तमामु वॾो चोर रहंदो हो। उन चोर जो चओ तरफ़ धाको ॼमियल हो। आस पास जा सभु नंढड़ा चोर हुन जा सलामी पिया भरींदा हुआ। उहो वॾो मञियल चोर कॾहिं कॾहिं चोरी ते निकिरंदो हो। एतिरो माल मेड़े ईंदो हो जो केतिरा ई ॾींहं वेठो मौज सां खाईंदो हो। ऐं उन खां सवाइ ॿिया बि नंढड़ा चोर बि हिन खे घणो ई कुझु ॾन पट में ॾेई वेंदा हुआ। सो तंहिं करे वॾे चोर ख़्यालु कयो त वेही वेही बुधार थी पियो आहियां, छो न हिकिड़ो चकर आउं पाण बि ॾेई अचां। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हलंदे हलंदे हिकिड़े ॻोठ जे ॿाहिरां अची पहुतो ऐं खूह जे वेझो हिकिड़े निम जे हेठां पुतड़ो विछाए लेटी पियो। घणो पंधु करण खां पोइ थकावट थी पियसि, सो उते पुतड़ो टुवालड़ो विछाए सुम्ही पियो। ऐसे ॻाल्हि था कनि त उन ई वक़्तु खूह मां बि कंहिं औरतुनि पाणी पिए भरियो। ऐसे तव्हांखे त ख़बर आहे, मायूं जो ॿ चारि गॾिबियूं आहिनि त पोइ कचारी में लॻियूं पियूं हूंदियूं आहिनि। तो साईं ज़ालनि पाणी बि पिए भरियो ऐं हिक ॿिए सां हाल वाल बि पिए ओरियाऊं। हिकिड़ी औरत ॿी औरत खां पुछियो, अदी तूं सहुरे जन में हूंदी आहीं, भला पेके कॾहिं कॾहिं वेंदी आहीं? हुन जवाब न अदी मुंहिंजा पेके मूंखे 6 महीने वठणु ईंदा आहिनि। वरी ॿी माई साईं कचारनि जे दौरान ॿी ज़ाल वरी टी खां पुछियो त अदी तुंहिंजा माइट भला कॾहिं तोखे मिलणु वठणु ईंदा आहिनि या न? ॿी माई वरी चयो त हो अदी मुंहिंजा मिट माइट बि 2 महीने 3 महीने पिया चकर कटींदा आहिनि। से ॻाल्हि में वरी हिकिड़ी ॿी माई खां पुछऊं त अदी तुंहिंजा माइट भला तो वटि कॾहिं ईंदा आहिनि? से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उन्हनि में हिकिड़ी तमामु सुहिणी ऐं प्रीतम ज़ाल हुई जेका दोपुसी बि हुई। तंहिं चयो, अदी आउं त पेकनि कान सिकां पई, छो त मुंहिंजो बाबो वीचारो मरी वियो आहे ऐं मुंहिंजी अमड़ बि मूंखां जुदा थी वई आहे। बाक़ी मुंहिंजो मामू ऐं मामी वारा वञी रहिया आहिनि, उहे बि न की अचनि ऐं न की वञनि। सो अदी मुंहिंजो इहो हाल अथो। से मुंहिंजा अहिड़ी तरीक़े सां मुख़्तलिफ़ ज़ालनि मुख़्तलिफ़ माइनि हिक ॿिए खे पंहिंजा हाल अहिवाल पंहिंजे सहुरे जन ऐं पंहिंजे माइटनि जूं ख़बरूं चारूं पिए ॾिनियूं। से उन ॻाल्हि ॿोल दौरान ॻाल्हि ख़तमु थियण खां पोइ ज़ालूं दिला खणी रवानूं थियूं, पर से चोर खे अची मन में होराखोरी थी त इन औरत जे माइटनि जी ख़बरचार वठिजे। सो माई खे अख में रखियईं ऐं उन माई जे पोयां पुठियां पुठियां हलणु लॻो। ऐं जॾहिं हर को औरत पंहिंजे पंहिंजे घरनि तरफ़ घर में घिड़ी वई, तॾहिं हीअ बि साईं उन घर खे तकाए ॾिठो जंहिंमें उहा सुहिणी माई घर में घिड़ी वई। ऐं कुझु देरि खां पोइ कुझु देरि छॾे करे वञी दर ते पहुतो ऐं अची दर खुड़कायईं। अदा साईं ॻाल्हि था कनि त उन ई औरत जो मुड़ुसु ॿिन्ही को मवाली हो। तंहिं साईं दरवाज़ो खोलियो जो दर ते धारे माण्हू खे ॾिठईं, सो उनखे बिना सोचण सम्झण जे घटि वधि ॻाल्हाइणु लॻो त फलाणा खान तूं छो आयो आहीं हिते, छो असांजी दर अची खुड़कायो अथई, कहिड़ो कमु आहे तुंहिंजो? से अॼाए सॼे मवालियुनि जे तव्हां ख़बर आहे मवालियुनि जूं ख़बरूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। सो अॼाए सॼायूं ॻाल्हियूं अची करणु लॻो। साईं मुंहिंजा उन ते चोर चयसि, अबा हाओ छो न छिड़िमूं ॾींदे? अदा असां पंहिंजूं नियाणियूं उन लाइ ॾिनियूं आहिनि त अव्हां जूं गारियूं सहूं, पर यार छा कजे जो सुञाणप वारा मुड़ुस मरी विया आहिनि। जे पिणे जीअरो हुजे हा त ईअं गारियूं कीन मिलनि हा। बसि अदा आउं तुंहिंजी ज़ाल जो माण्हू आहियां, तूं त नशे में आहीं पर छोकिरी बि नथी सुञाणे, ॾाढे अरमान जी ॻाल्हि आहे। से मुंहिंजा घर में वेठल जेका माई जेका पाणी भरे आई हुई, माई जो उहा ॻाल्हि ॿुधी त रेड़ी आई घिटी ॾांहुं ऐं घिटी जे वेझो थी ऐं मुड़ुस खे चयईं त सुञाणी नथो त मुंहिंजो फलाणो मामू आयो आहे। ईअं चई
मामे खे खिकाइण लॻी ऐं घटी गेट ते निकिरी आई दरवाज़े ते ॿाहिरि ऐं मामे खे खिकाइण लॻी ऐं खेसि वठी हाणे घर में विहारियईंसि। सही ॾींहुं तित जो मायूं पाणी भरे आयूं। कलाक ॿिनि में चोर बि अची पहुतो। दर खुड़कायईं। माई चोर खे घर में वठी आई ऐं पंहिंजो मामू सम्झणु लॻी ऐं चयईंसि मामा अॼु राति हिते तरसी पओ, सो मानी टिकी खा। से चोर बि इन में राज़ी थियो ऐं उते तरसी पियो। सो राति जी मानी टिकी खाई हिक ॿिए खां हाल अहिवाल वठणु लॻा। जी पाण ॿ में अक्सर थींदो आहे त कचहरियूं थींदियूं आहिनि राति जो। सो चोर चयो दादा ॿियो सभु ख़ैरु आहे, पंजनि कमनि कारनि में लॻा पिया आहियूं, घर में अकेला आई आहे, तंहिं करे ॿेली कंहिं पासे निकिरणु बि नथो थिए। भाणेजी जी ॾिसण जो अनुभव हो। छोकिरी जी सिक बि लॻी हुई पर क़िस्मत इन पासे कान थे आंदमि। हींअर त छोकिरनि जा तोहर कराइणा आहिनि, सो ख़्यालु कयुमि त सॾु बि ॾेई अचां ऐं छोकिरी बि ॾिसी अचां। हाणे त महिरबानी करे अमी बि 2-3 ॾींहं अॻुवाट हलो ऐं हली ख़ुशी में शरीक थियो। तंहिं जी पाण थींदो आहे ईअं मुड़ुसु ज़ाल ऐं ज़ाल जे मामे जूं ख़बरूं चारूं हलंदड़ हुयूं। माई जे मुड़ुसु वरी हवा ॾिना। अदा वक़्तु ख़ैर जो सुठो पियो गुज़रे। हेल फ़सुलु भलो कोन थियो आहे पर ठीकु आहे, मिड़ेई गुज़ारो आहे। शुक्र आहे जो 2-3 कणा थी पिया आहिनि। अदा हाणे लाबारे जा ॾींहं आहिनि, तंहिं करे ॿेली ॿाहिरि निकिरणु बि औखो आहे। ऐं अदा तो बि अची तंग वक़्त में सॾु ॾिनो आहे। ख़ैर मूंखे त खणी छॾियो, ऐं तोहर वारे ॾींहुं अची ठकाव कंदुसि। बाक़ी हीअ उहा जी भाणेजी आहे, उनखे भले पाण सां गॾु अॻुवाट वठी वञिजो। उते से चोर दिलि में ख़ुशि थियो ऐं चयईं त अदा जेका तुंहिंजी मर्ज़ी, छोकिरी त आउं अॻुवाट ई वठी हलां थो, पर महिरबानी करे तोहर वारे ॾींहुं तूं ज़रूरु पहुची वञिजांइ। सो साईं ख़बरूं चारूं करे सुम्ही रहिया। 24 पर राति जा साईं 12 कलाक विया गुज़री। सुबुह जो सिज कन कढियो, चांहूं बाहूं पीताऊं ऐं ॿिए ॾींहुं साईं माई साईं हार सिंगार करणु लॻी। गटरा पाए तयारु थी ठग मामे सां माइटनि सां रवानी थी। हुन वीचारी पंहिंजो मामू नंढपण में ॾिठो हो, तंहिं करे हींअर सुञाणे न पई सघी। तंहिंखां सवाइ हू वीचारी पंहिंजनि अबाण कखनि ॾिसण लाइ आती हुई। सा चोर खे मामू ॼाणे वॾी ख़ुशी सां सांस गॾिजी रवानी थी। जॾहिं साईं ॻोठ खां तमामु परे निकिरी आया ऐं सिज बि थोरो लहण ते हो, तॾहिं चोर माई खे चयो त माई न आऊं तुंहिंजो मामू न तूं मुंहिंजी भाणेजी। हाणे पंहिंजा सभु ॻठा लाहे ॾे ऐं तूं कर पोयां पेर। से मुंहिंजा चवनि था त माई खे उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढी तजब थी ऐं ॾाढो अजब लॻसि ऐं चोर खे मिनतूं करणु लॻी ऐं घणा ई वास्ता विधाई। पर साईं चोर किथे त मुड़ियो, हू न मुड़ियो। लाचार वीचारी पंहिंजा सभई ज़ेवर लाहे चोर जे अॻियां रखिया। ऐं साईं चोर उनखे झंग में अकेलो छॾे ॻह खणी पाण रमंदो रहियो। माई ॾिठो त जुठ त ॾाढी थी आहे, न घर जी थियसि न घाट जी, नकी अबाण कखनि ताईं पहुतसि ऐं ॻह बि फुरायमि। हाणे जे थी वापसि वरां त मुड़ुसु हणी हॾु खुॾ भञी छॾींदो। नाहक धारे माण्हू खे मामू सरींदे दरबदर थियसि त इहे पूर पचाईंदे पको इरादो कयईं त हाणे घर न वञिबो ऐं उहो चोर जेको दगा करे वियो आहे तंहिंखां पलाह ज़रूरु वठिबो। बसि पोइ ते मोटी हिकु ॻोठ में आई ऐं हुते अची हिकिड़ी ॼाण सुञाण वारी कुराड़ी औरत अची रही। से उनजे वास्ते वारी हिकिड़ी पुराणी पोड़ी कुराड़ी औरत हुई, उन वटि रही। हू जीअं त ॻोरहारी हुई, तंहिं करे उते हिकिड़ो पुटड़ो बि ॼणियाई। उन माई खे भाणेजी खे चोर जी भाणेजी खे उमेदकारी हुई त हिकिड़ो पुटड़ो बि उते ॼणियाई। थोरनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं माई ख़ुशि थी ऐं हलण जहिड़ी थी, तंदुरुस्त थी, तॾहिं चोर जे नाले ते पुछा कंदे अची हुनजे ॻोठ में पहुती। ऐं सिधी चोर जे घर में वेही
से मुंहिंजा चवनि था इतफ़ाक़ सां चोर उन वक़्तु कंहिं शिकार जे पुठियां वियल हो ऐं घर में रुॻो संदसि ज़ाल वेठी हुई। ऐं माई त अॻु में ई सोचे आई हुई त चोर खां पलांत ज़रूरु वठंदसि। सो चोर जी ज़ाल खे चयईं त माई तूं त अचण बि छॾे ॾिनो आहे, मामूं त कॾहिं कॾहिं मुंहुं ॾेखारे वेंदो आहे, पर तूं त सफ़ा कान अची। चोर जी ज़ाल बि का धारी हुई, तंहिं सम्झो थी मुंहिंजे मुड़ुस जी का माटाणी आहे, तंहिं करे चयईं त अदी मूंखे त ख़बर ई कान्हे त मुंहिंजे मुड़ुस जा कहिड़ा मिट माइट आहिनि। चोर जी ज़ाल साईं उन माई खे मान ॾेई विहारियो ऐं मानी टिकी खाई वेठियूं ॻाल्हियूं करण लॻियूं। से मुंहिंजा चवनि था चोर जी आदत हूंदी हुई त जॾहिं को सखर माण्हू संदसि ॻोठ मां लंघंदो हो तॾहिं हुनजी महिमानी ज़रूरु कंदो हो। पोइ हुनखां सभु पैसा ॾोकड़ फुरे फाही ॾेई वञी झंग में पुरे छॾींदो हो। ऐं उन माई जे घर में फाही लटकंदी ॾिठईं। सो चोर जी ज़ाल खां पुछा कयईं हू बि का बिने भोरड़ी हुई तो सॼी ॻाल्हि करे ॿुधायईंसि। पर हुन माई चयसि त अम्मा तोखे सुध आहे त फाही कीअं ईंदी आहे। चोर जी ज़ाल झटि चयो हाओ मूंखे ख़बर आहे। से चोर जी भाणेजी चयो चोर जी ज़ाल खे त भला मूंखे ॿुधा त इहो कीअं थींदो आहे। पोइ त साईं चोर जी ज़ाल झटपट पंहिंजी ॻिची में सुरकण फाही विझी चयो त मुंहिंजो मुड़ुस ही तख़्तो पेरनि हेठां कढी छॾींदो आहे त माण्हू लड़की मरी वेंदो आहे। साईं उन विच में हुन माई बि तख़्तो कढी वरितो त चोर जी ज़ाल फाही में टंगिजी बीह रही ऐं अखिचिप में साह निकिरी वियसि। पोइ साईं उहा माई चोर जो सॼो घर ॿुहारे ज़र ज़ेवर ऐं माल मिल्कियत खणी भले घोड़े ते चढ़ी घर ॾांहुं रवानी थी। वाट ते पोड़ी वटां पंहिंजो पुटु बि खयाईं ऐं शाम धारे अची घर पहुती। मुड़ुस खे बहानो करे चयईं त मुबारक हुजेई, मामे जे घर मूंखे पुटु ॼाओ, उते घणा ई महिमान अची निकिता, तंहिं करे छोकिरनि जो काल ई तौरु कराए छॾियऊं। मूंखे बि उते ॻोल्ह में तकलीफ़ थी थिए, तंहिं करे आउं त हेॾां हली आयुसि। बाक़ी मामे चयो त आउं पाण उते ईंदुसि ऐं अची तोखां माफ़ी वठंदुसि। हुननि वीचारनि ग़रीबी सारो ॾाढी इज़त ॾिनी ऐं अबाणे विरसे मां एतिरा त ज़ेवर ज़र पैसा ॾोकड़ ॾिना अथनि जो सॼी उमिरि वेठा मज़े सां खाईंदासीं। मुंहिंजा मुड़ुस बि एतिरो माल ॾिसी खिगियूं हणणु लॻो। उन ॾींहं खां वठी माई राति जो चङी तरह दरवाज़ा बंदि करे सुम्हणु लॻी, छो जो हुनखे पक हुई चोर खां जो हुन पलांद वरितो आहे सो छॾींदो कोन। हू चोर खां पलांद वठी आई आहे सो चोर बि हुनखे छॾींदो कोन। होॾां साईं चोर जॾहिं शिकार मारे घर पहुतो तॾहिं ॾिसे त ज़ाल फाही ते टंगी पई आहे ऐं घर में कारी वारा कख पिया आहिनि। सॼी उमिरि जी कमाई चट ॾिसी बाहि थी वियो। हे पेरो खयाईं त औरत जा पेर लॻसि। यकदमि सम्झी वियो त फलाणी माई जुठ करे वई आहे। ख़ैर उन वक़्तु चोर खणी माठ कई, पर के ॾींहुं रखी 2-3 में हमरा साण करे अची माई जे ॻोठ पहुतो। हमरान खे ॻोठ जे ॿाहिरां बीहारे पाण वियो माई जे घर। माई जी हुनखे ॾिठो सो यकदमि खणी अॻु वरिताईंसि। चयईं मामा भली करे आएं, ॿार बचा त ख़ुशि आहिनि। मूं मुड़ुस खे अॻु ई चयो हो त मामूं छोकिरनि जा अॻुवाट तौरु करण जी तोखां माफ़ी वठणु ईंदो। चोर बि ॻाल्हि सम्झी वियो तो चवणु लॻो त हाओ माई आउं मुड़ुस खां माफ़ी वठणु आयो आहियां। उते साईं माई जे मुड़ुस बि चोर खे ॾोरापा ॾिना, अदा अव्हांखे ईअं वाजिबु कोन हो, पर जेकी थियो सो चङो थियो। अहिड़ी तरह सां हाल अहिवाल ईंदे अची राति थी। ते मुंहिंजा चवनि था त माई अॻु ई अटे में का नशेदार शइ मिलाए मानी ठाहे छॾी हुई, सा आणे अॻियां रखियईं। मानी खाइण खां पोइ मुड़ुस ऐं चोर खे अची घेर ते चढ़िया। मुड़ुस त अॻु ई मवाली हो, बाक़ी चोर नशे में सुक थी वियो ऐं सफ़ा नशे में धुत थी लत खोड़े जो सुतो त ख़बर ई कान पियसि। अधु राति दारे माई उथी चोर जो मथो ॾाढी कूड़े ऐं खेसि
खते में वेड़े भरे करे कुल्हे ते खणी उथी हली। वाट ते चोर जा यार बीठा हुआ। तिन जो हिनखे ॾिठो सो अलेख सलेख खां पुछा कयऊंसि, माई चयो त आउं बि काटको आहियां ऐं हड़ में माल अथमि। चोर चयो त वाह ॿिली, सो असांजो बि लॻे। ख़ैर साईं, हणंदे धणंदे ॻाल्हि हिते अची बीठी त चोरण वारो माल काटकू खणे ऐं काटकू वारो माल चोर खणनि। इन ते माई चोरण वारो माल खणी हली वई। बाक़ी चोर माई वारे माल खे चकासण लॻा। अञा जो गंढ खोले ॾिसनि त संदन यार वधो पियो आहे। हबनार हुनखे होशियारु कयो ऐं ख़बरूं वरिताऊंसि। सिमज चवनि था चोर खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। उते हिननि हमरान खे बि ख़बर पई त मार असांजो माल बि वियो हज़म थी। सो खारनि मां माई खे घटि वधि ॻाल्हाईंदा ॻोठ ॾांहुं मोटी विया। साईं मुंहिंजा होॾां माई जो डपु वेदर वधी वियो। तंहिं करे राति जो कड़ा कुल्फ चाढ़े पाण पई पहिरो ॾींदी हुई। संदसि मुड़ुसु सदाईं नशे में अलूट हूंदो हो, जंहिं करे हुनखे न हो दुश्मन जो भउ न सॼण जो आसरो। पर साईं माई वीचारी सुरनि में पइजी वई। हिकिड़े ॾींहुं चोर ऐं संदसि टे हमरा माई जे घर ते काहे आया। पर अंदरि वञण जी का वाह न ॾिसी घर खे खाट हणण लॻा। माई त अॻु में ई ख़बरदार हुई। तंहिंजो खुड़को ॿुधो सो पक ते त चोर अची रसिया आहिनि। हुन छा कयो जो हिकु तेज़ पाकी खणी उन भित वटि वञी बीठी, जंहिंखे खाट पे लॻो। जॾहिं खाट सर थियो तॾहिं हिकिड़े चोर मुंहुं अंदरि कयो। माई झटाणी हुनजो नक चप वढे वरितो। चोर ते वठी पाण खे पुठियां उछलायो ऐं दांव करणु लॻो त अंदरि शायदि ॿाॿरा ढिंगर आहिनि, ऐं कोन वेंदसि। उन ते ॿिए चयो त तूं को डिॼणो आहीं। ईअं चई हुन मुंहुं सोराख़ में विधो त माई हुन सां बि साॻी कार कई। अहिड़ी तरह सां माई चईनी चोरनि जा नक चप वढे वरिता। उते चोरनि पाण संभालियो, ॾिसनि त नक चप वढिया पिया आहिनि। ॾाढा शर्मसार थिया ऐं गॾिजी अंजाम कयूं त वरी चोरी न कंदासीं। उन खां पोइ चारई यार ॿेले मां काठियूं ऐं ॾाक वढे उहे विकिणी पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ। से मुंहिंजा इन ई विच में 2 महीना गुज़री विया। माई ॾिठो त मामू हाणे अचे ई कोन थो। सो हिकिड़े ॾींहुं मुड़ुस खां मोकिलाए चोरनि जी ॻोल्हा में निकिती। पुछाईंदे आख़िर ॾस मिलियसि त उहे चोर सॼो ॾींहुं ॿेले में काठियूं कंदा आहिनि ऐं शाम जो फलाणी पोड़ी वटि अची रहंदा आहिनि। माई ॾस वठी सिधी उन ई पोड़ी वटि आई ऐं चयांईसि, नानी ख़ुशि त आहीं? मामू कोन थो ॾिसिजे। पोड़ी चयसि, अम्मा अड़े अम्मा उहे विया आहिनि ॿेले मां काठियूं ऐं ॾाक कढणु। पर तूं केरु आहीं? हुन माई खे ॿुधायो त आउं वॾे चोर जी भाणेजी आहियां। घणनि ॾींहंनि खां मामे खे कोन ॾिठो हुअमि, सो सोचियमि त अॼु ॾिसी अचां। पोड़ी ते खेसि इज़त ॾेई विहारियो ऐं ख़ैर आफ़ियत मालूम कई। जॾहिं मानी पचाइण जो वक़्तु थियो तॾहिं माई चयो त नानी अॼु तूं आराम कर त आउं थी मानी पचायां। तूं रुॻो मामे जन खे मानी ॾेई अचिजांइ ऐं मुंहिंजे अचण जी बि ख़बर ॾिजांइ। पोइ माई मानी पचाए ॿोड़ रधे तयारु कयो ऐं दॿके में चोरनि जा नक चप रखी उन्हनि जे मथां मानियूं रखी पोड़ी खे ॾिनई त वञी मामे खे ॾेई अच। पोड़ी वई मानी ॾियण त पुठियां माई सॼे घर खे फलोरे हिकिड़ी कुंड मां नाणे जो पूरियल देॻड़ो वञी हथु कयो। जंहिंमां नाणो कढी देॻड़ो उते ई फिटो करे उथी पंधि पई। से मुंहिंजा चवनि था त पोड़ी जॾहिं चोरनि वटि पहुती तॾहिं हुन खां नियापो ॾियणु विसरी वियो ऐं चोर बि मानी खाइण में जुंबी विया। से मानी खाईंदे ॾिसनि त दॿकी जे तरे में नक चप रखिया आहिनि। उन ते वॾे चोर पोड़ी खां पुछियो त मासी हीउ छा आहे, को माण्हू घर में आयो आहे छा? तंहिं ते पोड़ी चयो त अबा मूंखां ॻाल्हि विसरी वई, तुंहिंजी भाणेजी आई आहे। चोरनि जी उहा ॻाल्हि ॿुधी सो पक थियनि त माई ज़रूरु का हरकत करे वई हूंदी। सो उथी घर ॾांहुं भॻा ऐं अची ॾिसनि त धन वारो देॻड़ो पट ते पियो आहे ऐं माई ठही कनि। से हमरान जे छह ई छिॼी पिया। सलाह कयूं त माई वटि मेड़ करे क़ुर खणी हलिजे, न त हू जिंद असुल कान छॾींदी। सो साईं
आख़िर हिकिड़े ॾींहुं चारई चोर माई वटि आया ऐं हुन खां माफ़ी वरितऊं। माई वॾे चोर खे चयो त तूं आई मुंहिंजो मामूं, तंहिं करे तुंहिंजा थिया सॼी उमिरि जा जहिड़ा, तंहिं करे तुंहिंजा पंहिंजा थिया सॼी उमिरि जा जहिड़ा, बाक़ी ॿिया भली माफ़ी वठनि। हुन वारा ॾिस माई, हिन क़ुर जे माबे मूंखे बख़्श कर। उन ते माई खणी माठ कई, पर एतिरो चयईंसि मूं बि बसि कई, पर चोरी वारो माल कंहिं बि सूरत में अव्हां खे न ॾींदुसि। चोरनि भलाचार उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं अहिड़ी तरीक़े सां हुननि जी जिंद बि आज़ादु थी। ऐं साईं मुंहिंजा उन खां पोइ उहे चोर पंहिंजो महिनत मज़दूरी ते गुज़र सफ़र करणु लॻा ऐं चोरनि खां तौबा ताइब थिया। जॾहिं त उहो मवाली जी माई चोर जी भाणेजी बि पंहिंजे मुड़ुस सां पोइ ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻी। त मुंहिंजा इन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।